लेकिन उहो मुंहिंजो जेको चैनल आहे 9.5 लाख रुपए में सेल थी वियो हुयो। सो ॾिसो हाणे हिन वक़्तु मूंखे 3 चैनल आहिनि। यूट्यूब चैनल जे अंदरि तव्हां ॾिसो दुनिया में एतिरा त माण्हू अमीर थी चुका आहिनि जंहिंजी का हद बि कोन्हे। सो तव्हां ॾिसो त जेके नवां यूट्यूब चैनल जॉइन करनि था उहे कहिड़ियूं बि स्ट्रेटजीज़ आहिनि जंहिंखे उहे खणी करे अॻियां वधनि था, कामयाबु थियनि था, ऐं तव्हां कीअं थी सघो था। अस्सलाम वालेकुम दोस्तो, कहिड़ा हाल आहिनि। मां आहियां सैयद अली वक़ार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो ऑफिशियल यूट्यूब चैनल। काफ़ी अरसे खां पोइ मां तव्हांजी ख़िदमत में पेश थियो आहियां ऐं इंशाल्लाह हाणे जेको आहे आख़िरी वाइदो ऐं सचो वाइदो आहे तव्हां सां त रेगुलरली जेको आहे कॉन्टेंट अपलोड कबो हिन चैनल ते ऐं काफ़ी सारियूं जेके शयूं आहिनि ऑनलाइन अर्निंग सां रिलेटेड उहे तव्हांखे जेको आहे सिखाइण जी कोशिशि कबी इंशाल्लाह। ऐं अॼु जी वीडियो जे अंदरि मां तव्हांखे यूट्यूब जे बारे में कुझु ॿुधाइणु चाहियां थो। ॾिसो मूं वटि अप्रोक्सीमेटली जेको आहे 3 चैनल आहिनि। हिकु चैनल मूंखे पहिरियां हूंदो हो जंहिंमें मां चाइना खां जो है जेको आहे इम्पोर्ट ऐं एक्सपोर्ट सेखारींदो हुयुसि, जंहिंमें मुंहिंजा तक़रीबन कोई 1,40,000 फॉलोअर्स थी विया हुया ऐं उन चैनल खे मूं सेल आउट कयो। सेल आउट करण जूं काफ़ी सारा रीज़न्स हुआ ऐं उहे बाद में तव्हां सां शेयर बि कंदुसि, लेकिन उहो मुंहिंजो जेको चैनल आहे 9.5 लाख रुपए में सेल थी वियो हुयो। सो ॾिसो हाणे हिन वक़्तु मूंखे 3 चैनल आहिनि जंहिंखे मां सिक्योर करे रखियो आहे ऐं उन जी जेको आहे गूगल ऑथेंटिकेशन बि जेको आहे ऑन करे रखी आहे, छो जो काफ़ी सारा जेके आहिनि हैकर्स तव्हांजे चैनल ते तव्हांजे पेजिस ते जॾहिं उहे ग्रो थी वेंदा आहिनि सो उहे हमिलो कंदा आहिनि। कोशिशि इहा कंदा कयो त पंहिंजे जेको आहे चैनल ते गूगल ऑथेंटिकेटर हणो, पंहिंजे फेसबुक पेज खे जेको आहे चङी तरह जेको आहे लॉक कयो ऐं उन ते पंहिंजी जेका तव्हां महिनत कयो था उहा सजाई हुजे, रायगान न वञे। सो अॼु मां तव्हांखे इहो ॿुधाए रहियो आहियां त यूट्यूब जे मथां जेको तव्हां कमु कयो था पिया, कॾहिं बि ॿिनि शयुनि खे जेको आहे ज़ेरे गौर न आणियो। तमामु इम्पोर्टेंट ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां, ॿिनि शयुनि खे कॾहिं बि जेको आहे ज़ेरे गौर न आणींदा कयो। सभ खां पहिरियों जॾहिं तव्हां यूट्यूब जो चैनल ठाहियो था, ॾिसो यूट्यूब चैनल अगरि तव्हां ठाहियो था त उन ते तव्हां जॾहिं कमु कयो था त यूट्यूब चैनल जे अंदरि तव्हां ॾिसो दुनिया में एतिरा त माण्हू अमीर थी चुका आहिनि जंहिंजी का हद बि कोन्हे। काफ़ी सारा अहिड़ा माण्हू आहिनि जेके अमेरिका वञी शिफ्ट थी विया आहिनि। हाणे इम्तियाज़ चांडियो साहब तव्हां ॾिसो जॾहिं हुन नओं चैनल स्टार्ट कयो त हू बहरिया टाउन में बाद में जॾहिं हुनजो चैनल थोरो स्टेबल थियो हू बहरिया टाउन में आम हिकिड़ी कराची जे ॻोठ खां जेको आहे शिफ्ट थियो। जॾहिं हुनजो चैनल मज़ीद जेको आहे वधीक ग्रो कयो त हू अमेरिका जेको आहे अमेरिका शिफ्ट थी वियो। हाणे ॾिसो काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि जीअं ज़फ़र भुट्टो साहब आहे, जीअं अली गुल मलाव आहे, जीअं ज़ोराब सुमरो। हाणे इन्हनि खे त ठीकु आहे, इन्हनि में कुझु सेलिब्रिटीज़ बि आहिनि, लेकिन काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जेके नवां यूट्यूब चैनल ते अचनि था पिया। सो तव्हां ॾिसो त जेके नवां यूट्यूब चैनल जॉइन करनि था उहे कहिड़ियूं बि स्ट्रेटजीज़ आहिनि जंहिंखे उहे खणी करे अॻियां वधनि था, कामयाबु थियनि था, ऐं तव्हां कीअं थी सघो था। यूट्यूब चैनल ते कामयाबु थियण जे लाइ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 स्ट्रेटजीज़ खपनि। नंबर 1 त तव्हां कॉन्टेंट ते फुल तवज्जो ॾियो। इहो तवज्जो न ॾियो त तव्हांजी जेका आहे व्यूअरशिप आहे उहा अचे थी नथी अचे। व्यूअरशिप हिकिड़े मख़सूस टाइम में अची वेंदी आहे, हिकिड़े अहिड़े टाइम में जेको आहे तव्हांखे अचानक सां ख़बर ई न पवंदी आहे ऐं तव्हांजी व्यूअरशिप हिकिड़े सुठे मुक़ाम ते पहुचंदी आहे। जॾहिं तव्हांजी व्यूअरशिप हिकिड़े सुठे मुक़ाम ते पहुचंदी तव्हांजो चैनल हलणु लॻंदो, ऑटोमेटिकली तव्हांजूं जेकी बि रिक्वायरमेंट्स हूंदियूं आहिनि सो उहे पूरियूं थियणु लॻंदियूं आहिनि। जॾहिं तव्हांजूं टोटल जेकी बि रिक्वायरमेंट्स आहिनि, यानी फ़र्ज़ु कयो उन जे अंदरि वॉच टाइम अची वियो, तव्हांजा सब्सक्राइबर्स अची विया, उहे ऑटोमेटिकली पूरा थी वेंदा। उहे कहिड़ी सिचुएशन में पूरा थींदा? 2 शयूं। हिकु त व्यूअरशिप ते तवज्जो न ॾियो, नंबर 2 व्यूअरशिप ते बि तवज्जो न ॾियो ऐं इन खां अलावा जेको आहे तव्हां इहो बि गौर न कयो त तव्हांजी व्यूअरशिप छो नथी अचे ऐं इन खां अलावा तव्हां पंहिंजे कॉन्टेंट खे सुठो करण जी कोशिशि कयो। जेतिरो महिनत सां तव्हां कॉन्टेंट ठाहींदव, डेली ठाहियो, कॾहिं बि इन में को गैप न आणियो, डेली ठाहियो। जीअं तव्हां कंहिं वटि वञी करे हिकिड़ी मुलाज़मत कंदा आहियो ऐं उन खां पोइ तव्हांखे उन जी सैलरी मिलंदी आहे, त यूट्यूब बि अहिड़े ई तरीक़े सां जॾहिं तव्हां उन ते मुकमल कमु कंदव त उन में तव्हांखे हिकिड़ो बहितरीनु जेको आहे रेवेन्यू जनरेट थींदो। यकीन ॼाणियो जॾहिं तव्हां यूट्यूब जे अंदरि घिरी कमु था कयो त उन में तव्हांजी सक्सेस मुमकिन आहे ऐं उहा सक्सेस तव्हांखे अहिड़ो कमाल करे ॾेखारे थी जो यकीन कयो तव्हां पाण ई सोच में रहिजी वेंदो त हीउ थी छा वियो ऐं ओचितो थी वेंदो आहे। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहो ओचितो जेको आहे
तव्हांजो जॾहिं चैनल ग्रो थियणु लॻंदो ऑटोमेटिकली तव्हांखे ख़ुशी फील थींदी ऐं ऑटोमेटिकली तव्हांजे चैनल ते सब्सक्राइबर्स वधणु शुरू थींदा, व्यूवरशिप अचणु शुरू थींदी। हिकु दफ़ो तव्हांजे चैनल खे बूस्ट मिली वियो त तव्हांजो चैनल हलंदे हलंदे 1 मिलियंस ताईं पुॼंदो ऐं काफ़ी तव्हांजूं जेकी ख़्वाहिशूं आहिनि उहो तव्हांजो चैनल ई पूरियूं करे सघे थो। लिहाज़ा मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, जेतिरो थी सघे तव्हां पंहिंजे कम सां कमु रखो, दुनिया खे छॾे ॾियो। दुनिया त तव्हांजे मथां टोकूं कंदी रहंदी, लेकिन दुनिया तव्हांखे ॾिनो छा आहे? कोई कंहिंखे कुझु नथो ॾेई सघे। पंहिंजी सक्सेस ते, पंहिंजी कामयाबी जे मथां मुकमल तवजो ॾियो ऐं उनखां पोइ तव्हां ॾिसो त कीअं तव्हां कामयाबु था थियो पिया। सो अॼु जी इहा ई वीडियो हुई ऐं इंशाअल्लाह मां तव्हांखे हिन चैनल जे तवसुल सां काफ़ी बहितरीनु जेको आहे कॉन्टेंट ऐं हिन पेज ते जेको आहे तव्हांजे लाइ अवेलेबल कंदुमि इंशाअल्लाह ताला। हाणे ही तव्हां सां मोहबतुनि जो सिलसिलो जारी सारी रहंदो। मूंखे जो इजाज़त, इंशाअल्लाह नेक्स्ट वीडियो में जेको आहे तव्हांजी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदो इंशाअल्लाह।